नाज़रीन, कराची जे शेरशाह साइड वारे इलाइक़े में कपिड़े जी फैक्ट्री खे बाहि वकोड़े वई आहे। फायर ब्रिगेड जूं 18 गाॾियूं बाहि विसाइण में मसरूफ़ आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि कमर मेमण। जी कमर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, साइट शेरशाह वारो इलाइक़ो आहे, उनमें ये टेक्सटाइल मिल है जंहिंमें अचानक बाहि लगी पई, जंहिं ॾिसंदे ॾिसंदे जेको आहे पूरी फैक्ट्री के पंहिंजे लपेट में आणे छॾियो आहे। बाहि जी शिदत तमामु घणी आहे ऐं उनखे 3 दर्जे जी बाहि करार ॾिनो पियो वञे। इतला मिलण ते रेस्क्यू जो अमलो ऐं फायर टेंडर मौके ते पहुची विया आहिनि, जेके बाहि ते ज़ाब्तो आणण जी कोशिशि करे रहिया आहिनि। फायर ब्रिगेड जूं 9 खां बि वधीक गाॾियूं ऐं हिकु स्नॉर्कल जेको आहे हिन ऑपरेशन में हिसो वठी रहिया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो वञा त सिंध जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह हिन बाहि लॻण जे वाक़े जो नोटिस वरितो आहे ऐं पंहिंजो इंतज़ामिया खे जेको आहे हंगामी कदम खणण जी हिदायत कई आहे। वॾे वज़ीर चयो आहे त रेस्क्यू ऑपरेशन खे जेको आहे तेज़ कयो वञे, शहरीन जी जान ऐं माल जे तहफ़ुज़ खे यकीनी बणायो वञे। सूबे जूं जेकियूं बि फैक्ट्रियूं आहिनि उन हर क़िस्म जो जेको केमिकल आहे उनजो ऑडिट करायो वञे ऐं ख़तरनाक केमिकल जेके ज़ख़ीरो कनि था ऐं जेको इस्तेमालु कनि था उनजो मुकमल जेको आहे रिकॉर्ड रखियो वञे ऐं बग़ैर इजाज़त ख़तरनाक मवाद रखण वारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। फैक्ट्री में जेको फायर सेफ्टी ऐं केमिकल स्टोरेज जो सिस्टम आहे उनजो मुआइनो कयो वञे। वॾे वज़ीर कमिश्नर कराची खां इन हवाले सां तफ़सीली रिपोर्ट तलब करे वरिती आहे। तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हिन बाहि ते ज़ाब्तो आणण जे लाइ हिन वक़्तु रेस्क्यू जो अमल जारी आहे। फायर फाइटर जेके आहिनि मौके ते मौजूदु आहिनि ऐं बाहि विसाइण जो जेको अमल आहे उहो जारी आहे। जी कमर मेमण, महिरबानी अवां जी।